जिंदा है भुट्टो, जिंदा है, आज भी भुट्टो जिंदा है, कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। एशिया जी अज़ीम लीडर शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14वीं वरसी के मौके ते ख़ैस सुल्क सलाम पेश कयां थो ऐं वचन करियां थो त मोहतरमा के मिशन के मुकम्मल करण लाइ जिदोजहद जारी रखंदासीं। पारां वज़ीर अली मशहूरी पीपी अॻुवाण सदर पीपी हारी कमेटी ज़िलो हैदराबाद ऐं ॿाराड़ी जो बाशऊर अवाम 27 दिसंबर के हवाले से असांजूं तैयारियूं ज़ोर शोर से शुरू आहिनि। 27 दिसंबर असां पंहिंजे भेण मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ॾाढे खुदा बख़्श पंहिंजे हारियुनि सां गॾु उते सलाम पेश करण वेंदासूं। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो दुनिया जी अज़ीम लीडर हुई, जंहिंजी शहादत खां पोइ पूरी दुनिया में, पूरे पाकिस्तान में, असांजी सिंध में वॾो सियासी बहरान पैदा थियो। उनजी शहादत खां पोइ ऐं जेको सो बुख, बदहाली, बेरोज़गारी, इन्हनि शयुनि में, किरायनि में वाधारो थियो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे पुट पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन मोहतरम बिलावल भुट्टो ज़रदारी मां खे पाकिस्तान जो वज़ीर आज़म बनाए। इहे उम्मीद रखूं था त उहो ग़रीब माण्हुनि जा, हारियुनि जा, मज़दूरनि जा, शागिर्दनि जा, सभिनि जा बेरोज़गारी इहे सभु मामला मसला खे ख़तमु कंदो ऐं इंशाअल्लाह असांजो मुल्क तरक़ी कंदो।